जय झूलेलाल। भोपाल जे संत हिरदाराम नगर खां मां अशोक छावड़िया सिंधी शख्सियत में तव्हां सभिनी दर्शकनि जो स्वागत थो कयां। अॼु असां सां जेका पुरकशिश शख्सियत जुड़ी आहे उन जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां। उहे हिकु साहित्यकार, नाटककार ऐं कलाकार आहिनि। अचो त उन्हनि सां रूबरू थियूं। श्री राकेश सेवाणी जी, साहित्य। जय झूलेलाल। जय श्री झूलेलाल भाई साहब, जय श्री झूलेलाल। तव्हां साहित्य लगाईंदा आहियो नाले जे अॻियां? जी जी जी। ये साहित्यकार हुअण जे करे या एक्चुअली मूंखे सभु साहित्य सां ई सुञाणनि बचपन खां वठी। त नाटक करणु वेंदो हुउमि या किथे कवि सम्मेलन करणु वेंदो हुउमि या किथे केॾे बि वेंदो हुउमि त रुॻो सभु हर को चवंदो भई साहित्यकार ठहंदे, साहित्यकार तूं साहित्य ताईं साहित्य ताईं। इन करे मूंखे राकेश सेवानी त अॻियां साहित्य चवंदा आहिनि त इन करे मां साहित्य लॻाए छॾियो। ये ॾाढी सुठी ॻाल्हि। दुख की घड़ी उसे डरा नहीं सकती, दुख की घड़ी उसे डरा नहीं सकती, कोई ताकत उसे हरा नहीं सकती, और जिस पर हो जाए भगवान झूलेलाल की कृपा फिर दुनिया उसे मिटा नहीं सकती। राकेश भाई, मां सभिनी खां पहले तव्हां खां पुछंदुमि कि तव्हांजी शिक्षा केसि ताईं थी आहे? मां ॿुधाइणु चाहींदुमि मां बीकॉम फाइनल आहियां। अच्छा। उन खां पोइ एमए बि कयो आहे इकोनॉमिक्स में ऐं एमए हिंदी में बि कयो आहे। अच्छा। ऐं हाणे उन सां गॾोगॾु एमए हिंदी में कयो आहे, डीसीए बि कयो आहे कंप्यूटर में, पीजीडीसीए बि कयो आहे। अच्छा अच्छा। ॿ कोर्स आहिनि, टाइपिंग कयल आहे। वेरी गुड वेरी गुड। टाइपिंग पास आहियां। ऐं हाणे गॾोगॾु मुंहिंजी ॾाढी इच्छा आहे कि पीएचडी कयां। अच्छा। त हालांकि इच्छा त इहा बि आहे कि मुंहिंजी सिंधीअ में एमए करे मां सिंधीअ में ई पीएचडी कयां। जी जी। पर छा आहे, असांजो दुर्भाग्य आहे या सुठो भाग्य करे आहे। सघंदा आहियो तव्हां, पीएचडी बि करे सघंदा आहियो। हर्षा मूलचंदानी जी बि कनि थियूं पयूं बड़ौदा खां, उतां तव्हांखे वञिणो पवंदो। हा, त असांजे मध्य प्रदेश में आहे कान। मध्य प्रदेश में कोन्हे। मां सोचां थो भई किथां एमए कयां गुजरात मां या यूपीअ मां, उन खां पोइ पीएचडी कयां। पर हाणे मुंहिंजी लॻभॻि पीएचडी हली रही आहे हिंदी लिटरेचर खां पोइ। मुंहिंजी हिकु प्राइवेट कॉलेज मां पीएचडी चालू आहे हिंदी लिटरेचर जे नाटक। राकेश भाई, तव्हां बचपन में बाल अभिव्यक्ति मेला वेंदा हुआ, त उन में तव्हां कहिड़ी फील्ड में इंट्रस्ट वठंदा उहो ॿुधायो। उते त गेम्स बि हूंदा हुया। जी जी जी। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि, संत हिरदाराम नगर जे मथां संतनि जी ॾाढी कृपा आहे साईं जन जी, ऐं सदभाव जन जो ॾाढो मार्गदर्शन आहे असांजे मथां, मूं ॿार जे मथां त ॾाढो ई आहे। त उन्हनि जी कृपा सां साईं जन जी बाल अभिव्यक्ति मेलो विद्यासागर में लॻंदो। अच्छा। हा, संत नगर में जेको स्कूल आहे विद्यासागर में, जेके ॿारनि जूं 2 महीना छुटियूं थींदियूं त उन्हनि में नाटक सेखारींदा, आर्ट एंड क्राफ्ट सेखारींदा, सिंधी व्यंजन ठाहिण सेखारींदा। त मुंहिंजो ॾाढो नाटक में इंट्रस्ट हो, त उते मुंहिंजा पिता साहब बि उते सेवा कंदा। त मुंहिंजा पिता साहब चवंदा त तूं नाटक कर, सिंधी हुजे चाहे हिंदी कर, तूं नाटक में वञ। ढोलक बि सेखारींदा, उते ढोलक बि सिखियो मां। पर नाटक में मूंखे ॾाढो रुझान लॻो, मूंखे ॾाढो सुठो लॻंदो हो भई नाटक करणु। त उतां खां असां नाटक सिखियासीं धीरे धीरे सिंधीअ में। त पोइ 4 दर्जो पढ़ंदो हुउमि त नाटक सिखियो त पहिरियों हिंदीअ में छो नाटक उते। त पोइ उहो नाटक जीअं उते त थियो बाल अभिव्यक्ति मेले में, पोइ भारत भवन नालो ॿुधी करे असांखे अचरज थींदो भई भारत भवन छा आहे। जेॾी महिल असां उते नाटक कयोसीं, एक कहानी ऐसी भी, हड़ताल, विरासत, उन टाइम ते। ऐं असांखे वरी ट्रेनिंग असां जेको मुंहिंजो गुरू हूंदो मेन जीअं असांखे सेखारियो, उहो हूंदो रंजीत सर। अच्छा अच्छा। उहो हिंदी सेखारींदो। ऐं कमलेश रामचंदानी साहब आहिनि जेके उहे बि अशोक बुलानी साहब जा शिष्य आहिनि, जेके वरिष्ठ रंगकर्मी आहिनि अशोक बुलानी साहब पूरे इंडिया लेवल ते। त उन्हनि जो शिष्य हूंदो, उहो वरी अशोक बुलानी साहब खे बि उते वठी ईंदो। त उन्हनि जी बि प्रेरणा सां असांखे सिंधी नाटक सिखण लाइ आदरणीय अशोक बुलानी, जॾहिं असां 3 दर्जो पढ़ंदा। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। तव्हां कलाकार त आहियो ई आहियो। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि पुछंदुमि कि तव्हांजो व्यवसाय छा जो आहे? व्यवसाय मुंहिंजो वीना ट्रेवल्स ऐं वीना एसोसिएट में ई रजिस्ट्री, अनुबंध पत्र, किरायानामा, मुख्तारनामा, वसियतनामा, जेके बि पंहिंजी वसियत करणी आहे, किरायोनामो ठाहिणो आहे त मूं वटि ईंदो आहे। कंहिंखे जहाज जी टिकट कराइणी आहे, कंहिंखे प्लेन जी या कंहिंखे ट्रेन जी बि कराइणी आहे, त उहो मूं वटि ईंदो आहे। त उहो मुंहिंजो व्यवसाय आहे। तव्हां घणनि नाटकनि में कमु कयो हूंदो? मां नाटक 250 ॿधी हलो, 250 त घटि में घटि, छो जो नुक्कड़ नाटक आहे, चाहे हिंदी चाहे सिंधी, पूरे इंडिया लेवल ते। मां जॾहिं 3 दर्जे खां नाटक करणु चालू कया त हींअर मुंहिंजी उमिरि 33 साल थी वई आहे। त पंहिंजी लाइफ यानी सम्झो साहित्य खे ई ॾिनी आहे मूंखे। लाइक कंदो आहियां ॾाढो साईं, मुंहिंजी हॉबी आहे, यानी मुंहिंजी ख़ुशी आहे साहित्य। अच्छा अच्छा जी। ॿियो मां तव्हांखे पुछंदुमि, तव्हांखे कुझु नाटकनि जा नाला यादि हुजनि त उहे ॿुधायो। हा, नाटकनि जा नाला यादि आहिनि जंहिंमें मां कमु कयो आहे। कुझु किताबूं बि लिखियूं आहिनि जेके मां, जीअं नाटक में कमु कयो आहे ज़िंदगीअ जा रंग, हड़ताल, एक कहानी ऐसी भी, विरासत। त उन में तव्हां कहिड़े टाइप जो रोल कयो उन जे बारे में ॿुधायो न। मुंहिंजी सभिनि खां वॾी प्लस पॉइंट इहा आहे मुंहिंजे लाइ, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, फ़ख़्र वारी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ। विरासत नाटक हिकिड़ो अहिड़ो नाटक आहे, उन में मां हमेशह गूंगे जो रोल निभायो आहे। ऐं इहो 26-27 दफ़ा नाटक थी चुको आहे। ऐं 26-27 दफ़ा मां उहो शो कयो आहे पूरे इंडिया लेवल ते। उन में मां गूंगे जो रोल निभायो आहे। घर में वॾा बुजुर्ग आहिनि त उन्हनि खे वृद्धाश्रम छॾणु वेंदा आहिनि। जेके असांजा ॿिए भाउर आहिनि उहे वधीक ई पढ़ियल लिखियल हूंदा आहिनि, ऐं मां हूंदो आहियां गूंगो। त मां चवंदो आहियां कीअं था छॾणु वञो बाबा खे। त उनजे मथां ॾाढो वॾनि
बुजुर्गनि जे मथां आहे भई उन्हनि खे असांखे जीअं पढ़ियो पाले पोसे वॾो कयो, असां अॼु उन्हनि खे वृद्धाश्रम छॾियूं, त उहो नाटक ये त ॾाढी ग़लति ॻाल्हि आहे। अॼुकल्ह जेके आधुनिक थी विया आहिनि या जिन वटि समय कोन्हे पंहिंजे परिवार में बुजुर्गनि खे समय ॾियण लाइ, त उहे अॼुकल्ह वृद्धाश्रम में था छॾे अचनि, पर इहो असां में सिंधियुनि में त इहे प्रथा कोन हलंदी। आपके हर काम में ऊपर वाले का साथ हो, आपके हर काम में ऊपर वाले का साथ हो, सुबह उठो तो सिर पर भगवान झूलेलाल का हाथ हो। तव्हां लॻभॻि 3-4 किताबूं लिखियूं, साहित्यकार आहियो तव्हां, त तव्हांखे काई किताब हुजे त असांखे ॾेखारियो न कहिड़ी कहिड़ी किताब। सभिनी खां पहिरियों मुंहिंजी किताब छपजी ज़िंदगीअ जा रंग। जी, असांखे ॾेखारियो न। हीअ अथव ज़िंदगीअ जा रंग। अच्छा। हा, इहा मां लिखी ऐं इन में ॾाढो सहयोग आहे जेके मुंहिंजा उस्ताद आहिनि आदरणीय भगवान बाबानी साहब जी पहिरीं किताब लिखी त मूंखे सिंधी लिखण में थोरी परेशानी बि अचे, देवनागरी बि, त उन्हनि ॾाढी सपोर्ट कई, उन्हनि ॾाढी सहयोग कयो, छो जो ॾाढा सहयोगी आहिनि ऐं ॾाढो सपोर्टिव आहिनि। जॾहिं बि मां वेंदो आहियां उन्हनि वटि त कॾहिं मना न कंदा आहिनि। त इहे किताब मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकादमी हिन जूं 300 कापियूं छपरायूं मुंहिंजे लाइ। फ़ख़्र वारी ॻाल्हि। वेरी गुड, वेरी गुड जी। ऐं तव्हां हिकिड़ी किताब लिखी माइनि जा ताल। जी जी, उनमें छा उहो ॿुधायो न असांखे। हीअ माइनि जा ताल अथव, इहा बि मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकादमी ई छापी आहे किताब। अच्छा। 300 कापियूं। हीअ राकेश सेवाणी साहब किताब छापी आहे ऐं हीअ काफ़ी हिननि जी किताब फेमस थी, माइनि जा ताल। जी जी, त हिन में छा लिखियो आहे तव्हां माइनि जा ताल? माइनि जे तालनि जो सिस्टम इहो आहे, जेके अॼुकल्ह असांजे घर में मायूं कमु कनि थियूं, असांजूं लेडीज़ आहिनि, उहे थोरो घटि थियूं कमु कनि, ऐं जेके ॿिए कम वारियूं मायूं आहिनि उन्हनि खे तवज़ो वधीक ॾेई वेठियूं आहिनि, या ॿार फरछा वारी थी या रोटी वारी थी। मतिलबु त इहो थियो कि तव्हां माइनि जी बुराई था कयो था। इहा त कुझु गड़बड़ ॻाल्हि थी लॻे। मां बुराई नथो कयां, एक्चुअली छा आहे असांजे समाज में जो बि समाज जेको बि आहे, पर अॼुकल्ह पैटर्न थी वियो आहे कि घर में जेसि ताईं मायूं कमु न कनि तेसि ताईं पूरो कमु नथो थी पाए। भई अॼुकल्ह जेके मायूं आहिनि न, उहे बि चवनि थियूं जीअं इंजीनियरनि जो पैकेज आहे न, उहो ई असांजो पैकेज हुजे। जीअं IPL में क्रिकेट जी ॿोली लॻंदी आहे, उहो ई असांजी बि ॿोली लॻे हर साल जी। भई असांखे बि पैकेज मिले, असांखे बि 15-20 ॾींहं छुट्टियूं मिलनि, तॾहिं वञी करे ही कमु अॻियां वधे थो। राकेश भाई साहब, मां इहो पुछंदुमि तव्हांखे राष्ट्रीय सिंधी साहित्य अकादमी पुरस्कार ॾिनो, उहो घणे जो पुरस्कार हो? भाई साहब, उहो 50,000 जो पुरस्कार हो। उन जी ॾाढी वॾी कहानी आहे। कहिड़ी शइ ते तव्हांखे पुरस्कार? उहो बि हीअ जेका किताब आहे ज़िंदगीअ जा रंग। अच्छा जी, इहा आहे सिंधी लिपीअ में लिखियल। अच्छा अच्छा। हा, इहो 2021 जो पुरस्कार मूंखे 2022 में चेन्नई में ॾिनो। अच्छा। सेंट्रल अकेडमी आहे, साहित्य अकादमी सेंट्रल अकेडमी आहे, जंहिंमें 24 भाषाऊं ईंदियूं आहिनि, उन में सिंधी भाषा में पूरे इंडिया लेवल ते मूंखे मिलियो। ऐं इन में बि मूंखे मुंहिंजा जेके उस्ताद आहिनि, जी जी, मूंखे सिंधी लिपि पढ़ण ऐं लिखण त ईंदी आहे, पर मूंखे टाइपिंग न ईंदी आहे। अच्छा अच्छा। हा, त मूंखे आदरणीय भगवान बाबानी साहब चई, मां वेठो आहियां बेटा, तोखे ईंदी त अथई लिखण ऐं पढ़ण, पर तोखे टाइपिंग न ईंदी आहे। मां तोखे टाइप करे ॾींदुमि, मूंखे फ़ख़्रु आहे तोखे, तूं सिखी थो, तूं अॻियां वधी थो। त इन किताब ते मूंखे सेंट्रल अकेडमी पारां 50,000 रुपया। तव्हांखे मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकादमी बि पुरस्कार ॾिनो? जी जी। उहो घणे जो पुरस्कार हो, कंहिंते मिलियो? उहो बि यानी युवा पुरस्कार मिलियो आहे, युवा साहित्य पुरस्कार मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकादमी पारां, मध्य प्रदेश पारां। उहो बि आदरणीय श्री मोदी जी जिन भी युवाउनि सिंधी किताबूं लिखियूं हुयूं, या जंहिं भी भाषा में रीजनल भाषा में लिखियूं, इहो उन्हनि जे तरफ़ां जारी कयो वियो कि युवाउनि खे बि साहित्य में प्रोत्साहित करणु खपे, अॻियां वधायो युवाउनि खे। त असांखे ॾाढो फ़ख़्रु आहे असांजे देश जे प्रधानमंत्री। इहो घणे जो पुरस्कार हो? इहो बि 21,000 जो पुरस्कार हो। अच्छा, छा ते मिलियो इहो तव्हांखे? इहो युवा पुरस्कार मिलियो न, कहिड़ी किताब ते न मिलियो, इहो युवा साहित्यकार पुरस्कार। अच्छा। हर साल मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकादमी पुरस्कार करंदी आहे युवा लाइ। त 2021 जो पुरस्कार मूंखे 2022 में महाकाल जी नगरी उज्जैन में मूंखे सिंधी साहित्य अकादमी पारां, ऐं मध्य प्रदेश जी जेको सिंधी साहित्य अकादमी जा डायरेक्टर आहिनि उन्हनि जे पारां, ऐं मध्य प्रदेश जा मंत्री आहे उन्हनि जे पारां इहो पुरस्कार मूंखे मिलियो। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि मां इहो पुछणु चाहींदुमि, तव्हांजी कोई संस्था बि आहे जिन जे माध्यम सां तव्हां नाटक बि कंदा हो, कवि सम्मेलन में, उहो कहिड़ी संस्था उन ॿुधायो? मुंहिंजी संस्था आहे वीना कला ऐं सेवा समिति। अच्छा। इहा समिति मुंहिंजी 5-7 साल थी आहिनि, 7 साल थी आहिनि हिन समितीअ खे। उनजे पारां मां अखिल भारत कवि सम्मेलन साल में हिकु दफ़ो कंदो आहियां, ऐं गॾोगॾु नाटक फेस्टिवल 2 कंदो आहियां साल में। अच्छा। सिंधी नाटक। जी जी। सिंधी नाटक कंदो आहियां, छो जो ॿारनि खे हिमथाइण लाइ जेके बि। तव्हांखे इन लाइ अकादमी मदद कंदी आहे कुझु? सिंधी साहित्य अकादमी मदद कंदी आहे, पर जेतिरी अपेक्षा आहे उनजे अकॉर्डिंग न कंदी आहे। अच्छा। बाक़ी परमात्मा जी कृपा मुंहिंजे मथां ॾाढी आहे, मुंहिंजे पिता साहिब जी ॾाढी आहे, ऐं संत नगर वारनि जी मुंहिंजे ॾाढो प्यार आहे मूंसां, त कॾहिं किथे कमी पेशी न आई आहे। उहे त चवंदा आहिनि तव्हां राकेश भैया कयो, असां तव्हां सां गॾु आहियूं। जेके वरिष्ठ आहिनि, बुजुर्ग आहिनि, उन्हनि जो ॾाढो साथ आहे, ॾाढो प्यार आहे, ऐं युवाउनि खे बि मूंखे ॾाढो चाहींदा आहिनि, मां बि उन्हनि खे चाहींदो आहियां। जब भी तुम्हारा हौसला आसमान तक जाएगा,
जब भी तुम्हारा हौसला आसमान तक जाएगा भगवान झूलेलाल तुम्हारी मदद करने जरूर आएगा। महिरबानी। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहींदुमि कि तव्हांजा इन नाटक में गुरु केरु रहनि? मां ॿुधायां त जीअं नाटक सभिनि खां पहिरियों कयो जी त रंजीत सर असांखे रंजीत सेखारियो। सर, जी जी जी। पोइ वरी कमलेश रामचंदानी बि असांखे ॾाढो सुठो सेखारियो। जी ऐं अशोक बुलानी साहब बि हुते ईंदा जॾहिं असां अच्छा। बचपन में हूंदा हुआसीं बाल व्यक्ति मेले में, जी जी त उन्हनि खां बि ॾाढी प्रेरणा मिलंदी। जी जी। उन खां पोइ भेण कविता असरानी बि असांखे ॾाढो सपोर्ट कयो। अच्छा अच्छा। वरी जीअं थोरो थोरो एज जे अकॉर्डिंग वधियासीं हा त अगरि नाटक में मूंखे वधायो आहे त भेण कविता असरानी ऐं आदरणीय अशोक बुलानी साहब जो ॾाढो सहयोग आहे। उन्हनि ॿिन्हिनि मूंखे ॾाढो अॻिते पहुचायो आहे। पूरे हिंदुस्तान में मूंखे नालो रोशन करायो अथनि। उन्हनि जूं आसीसूं आहिनि, आशीर्वाद आहिनि। जी। ऐं किताब में तव्हांखे ॿुधायो आहे अगरि मां हिकु लिखणु चालू कयो त उन में ॾाढो वॾो सहयोग जेको मुंहिंजा उस्ताद आहिनि आदरणीय भगवान बाबानी साहब जो मां ॾाढो लख थोड़ाए थो आहियां। मां ॿार आहियां उन्हनि जो, उन्हनि ॾाढो सपोर्ट कई आहे, ॾाढो आशीर्वाद आहे उन्हनि जी जो जी मथां। मां तव्हांखे इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हांखे कविताऊं बि लिखंदा हो, गीत गजन भजन, कुछ भी तव्हांखे कोई अहिड़ो यादि हुजे त असांखे ॿुधायो। शुरूआत तो कयां, तव्हां हिकु गज़ल तो पढ़ां, तव्हां आसीस कजो, जेके मूंखे ॿुधी रहिया आहिनि जी तव्हां आशीर्वाद कजो हिन ॿार ते, महिरबानी। शुरूआत तो कयां। जी। जिते तोखे ॾिसां थो मां, जिते तोखे ॾिसां थो मां, मिलण ख़ातिर सिकां थो मां। नज़र जे तूं अची मूंखे, नज़र जे तूं अची मूंखे, ॾिसी तोखे खिलां थो मां। नज़र जे तूं अची मूंखे, ॾिसी तोखे खिलां थो मां। अॻितां सुठी ॿुधजो। घणी ताक़त ता उल्फत में, घणी ताक़त त उल्फत में, मिली तो सां मिलां थो मां, मिली तो सां मिलां थो मां। कयो मजबूर आ उल्फत, कयो मजबूर आ उल्फत, तॾहिं तो दर फिरां थो मां। कयो मजबूर आ उल्फत, तॾहिं तो दर फिरां थो मां। जिते तोखे ॾिसां थो मां, मिलण ख़ातिर सिकां थो मां। वाह वाह, अॻियां ॿुधजो। मिली जो की नथी गम में, मिली जो की नथी गम में, भरे प्याला पिया थो मां। मिली जो की नथी गम में, भरे प्याला पिया थो मां। वञा मंदिर करे विनती, वञा मंदिर करे विनती, दुआ तो लाए पिना थो मां। वञा मंदिर करे विनती, दुआ तो लाए पिना थो मां। आखिरी बस टू ॿुधजो ध्यान सां। इहे पको नाहे मोहब्बत में, पको नाहे मोहब्बत में, मोहब्बत ही सिखां थो मां। पको नाहे मोहब्बत में, मोहब्बत ही सिखां थो मां। वञा विसरी नवां नालो, आख़िरी सिट त ॿुधजो प्यार सां जेके ॿुधी रहिया आहिनि। वञा विसरी नवां नालो, लिखी दिलि ते लिखां थो मां। वञा विसरी नवां नालो, लिखी दिलि ते लिखां थो मां। जिते तोखे ॾिसां थो मां, मिलण ख़ातिर सिकां थो मां। ॾाढो बढ़िया, ॾाढो बढ़िया। तोखे ॾिसां थो मां, मिलण ख़ातिर सिकां थो मां। छा जी राकेश भाई, ॾाढो बढ़िया। तव्हां सिंधी आहियो, मां तव्हांखे इहो पुछंदुमि कि तव्हांखे सिंधी व्यंजन कहिड़ो पसंदि आहे? मूंखे व्यंजन त ॾाढा पसंदि आहिनि, पर ॾाढो सुठो व्यंजन आहे
त उहो मूंखे ढोढो चटणी ॾाढो वणंदो आहे। राकेश भाई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, अॼु जे टाइम में असांजा ॿार सिंधी ॾाढो घटि था ॻाल्हाइनि। तव्हां मां जी पीढ़ी त आहे जेका उहा त सिंधी भाषा लिखे बि थी, पढ़े बि थी, ॻाल्हाए बि थी। असांजी अॻिली पीढ़ी कीअं सिंधीअ में कीअं रुचि रखे, कीअं अॻिते वधे, उन बारे में ॿुधायो न कुझु। मां हिकिड़ो सजेशन ॾियां, मां बि हिकिड़ो युवा ई आहियां, मां हिकिड़ो निवेदन कंदमि जेके बि सिंधी संस्थाऊं आहिनि, जेके बि वरिष्ठ सिंधी साहित्यकार आहिनि, कलाकार आहिनि, जेके सिंधी भाषा में ॼाणू आहिनि, उन्हनि खे ॾाढो अनुभव आहे, उहे चाहिनि या वॾियूं वॾियूं संस्थाऊं चाहिनि त हिकिड़ी जॻह ते मध्य प्रदेश में जिते बि या पूरे इंडिया लेवल ते सभिनी साहित्यकारनि खे घुराए करे उन्हनि खे हिकिड़ी वर्कशॉप लॻाई युवाउनि जी। हालांकि वर्कशॉप में ई मां साहित्य सिखी आयुमि, छत्तीसगढ़ वियो हुउमि त उन में कविताऊं गज़ल मां उते ई सिखी आयुमि 2017 अरिड़हं में। छत्तीसगढ़ सरकार पारां उते सेखारियो वियो सिंधी साहित्य अकेडमी पारां छत्तीसगढ़। उहे ई मां चवां थो जेके बि साहित्यकार आहिनि, अगरि मध्य प्रदेश मतलब आहे कि सिंधी साहित्यकारनि जो हिकिड़ो सम्मेलन घुरायो वञे, जीअं चर्चा कजे, न चर्चा इहा कजे भई अॼु हिकिड़ी वर्कशॉप रखिजे ऐं सभई साहित्यकार अचनि, जेके 10 साहित्यकार अचनि वॾा वरिष्ठ, जेके ॼाणू आहिनि, जेके वरिष्ठ ज्ञान आहे सिंधी भाषा जो, सिंधी ॿोलीअ जो, सिंधी भाषा ते उद्बोधन ॾियनि। उद्बोधन त ठीकु आहे पंहिंजी जॻह ते आहे, पर ॿारनि खे कीअं ख़बर पए गज़ल कीअं लिखबी आहे, एकांकी छा आहे, ॿारनि खे ख़बर ई कान्हे एकांकी छा आहे। मूंखे त मां पुछंदो आहियां ॿार खां सिंधी त एकांकी चवंदो ख़बर कान्हे, गज़ल, कहाणी, कविता, नाटक त उन्हनि खे ॼाण न आहे। त हिकिड़ी वर्कशॉप लॻायूं, भले 10 साहित्यकार हुजनि, उनमें 100 ॿार हुजनि। अगरि पहिरें ॾींहुं अगरि पाण वर्कशॉप लॻायूं था, 100 ॿार अचनि था त 10 माण्हू, 10 वॾा साहित्यकार आहिनि, उन्हनि खे 10 पाण डिस्ट्रीब्यूट करे छॾियूं, ॿार विराए छॾियूं, भई 10 खे तव्हांखे सेखारिणो अथव। भई इहो लॻे थो 99% ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई। हा जी, 99% इहो आहे कि ॿिए ॾींहुं वरी छा 10 ॿार गुम थी वञा आहिनि। इहो मां ॾिठो आहे ॾाढनि, त किथे न किथे पाण अगरि 100 ॿार इकठा करे 10 ॾियूं था त आख़िरी में 2 त बचंदा सभिनि साहित्यकारनि वटि, हिकु त बचंदो। त अगरि असांजा 100 ॿारनि मां 10 हीरा अगरि चुनिजी विया त मूंखे लॻे थो पूरो साहित्य बचंदो बिल्कुलु। ॾाढी सही ॻाल्हि ॿुधाई। गुजर जाते हैं लम्हे, गुजर जाते हैं लम्हे यूं ही मुसाफिर की तरह, गुजर जाते हैं लम्हे यूं ही मुसाफिर की तरह, खूबसूरत यादें वहीं खड़ी रह जाती हैं रुके रास्तों की तरह। तव्हांखे असांजो सिंधी शख्सियत कार्यक्रम कीअं लॻंदो आहे असांखे ज़रूरु ॿुधाईंदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकॉन दॿाईंदा अगरि तव्हांखे सुठो लॻंदो हुजे कार्यक्रम त। ऐं मुंहिंजो मोबाइल नंबर अथव 9229430047। राकेश भाई जय झूलेलाल, तव्हां असांजी सिंधी शख्सियत में आया, धन्यवाद तव्हांजो। जय श्री झूलेलाल। जेके बि मूंखे ॿुधी रहिया आहिनि उन्हनि खे बि जय श्री झूलेलाल, धन्यवाद।